नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरतुल बक़रा आयत 146 खां वठी 152 ताईं तर्जुमो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लज़ीन उहे माण्हू जिन खे आतैनाहुम ॾिनी असां अल किताब यानी के नसरानी ऐं यहूदी नसरानी जिन खे तौरात ऐं इंजील ॾिनी वई। यारिफ़ूनहु उहे सुञाणनि था हिन खे कंहिंखे नबी पाक जे लाइ बचे थो ऐं क़िबले जी जॾहिं तेल यानी क़िबले खे बि उन्हनि सभिनि खे ख़बर हुई त आख़िरी पैगम्बर जो क़िबलो खाना काबा हूंदो, त उहे माण्हू जिन खे असां ॾिनी किताब उहे चङी तरह सां सुञाणनि था हिन खे। कमा जीअं हू जीअं यारिफ़ून हू सुञाणनि था अबनाअहुम पंहिंजे पुटनि खे। व इन ऐं बेशक फ़रीक़म मिनहुम हिकु गिरोह आहे इन्हनि में लयक्तुमून अलबत्ता उहे लिकाइनि था अल हक़ खे वहुम जॾहिं त उहे यालमून उहे इन खे ॼाणनि था। हक़ ख़बर आहे पोइ बि उन खे लिकाए रहिया आहिनि। अल हक़ सच मिन रब्बिक तव्हांजे रब जी तरफ़ां आहे। फला पस न तकूनन तव्हां थियो मिनल मुमतरीन शक करण वारनि मां। वलिकुल्लिम विजहतुन हर हिक जे लाइ हिकिड़ो रुख़ आहे हिकिड़ो क़िबलो आहे। हुअ मुवल्लिहा उहो रुख़ करे थो उन जी ही तरफ़। फ़स्तबिक़ू पस तव्हां सबक़त कयो अॻिते वधियो अल ख़ैरात नेकी करण में भलाई करण में। ऐन मां तकूनू किथे बि तव्हां हूंदा यअती बिकुमुल्लाहु जमिया आणींदो तव्हां सभिनि खे हिकु हंधि गॾे सभिनि खे गॾे अल्लाह ताला हिकिड़ी हंधि जमा कंदो या आणींदो। इन्नल्लाह बेशक अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर मथां हर शइ जे कुदरत रखे थो। वमिन हैथु ऐं किथे बि तव्हां हुजो या किथां बि तव्हां ख़रज त निकिरो फवली पस मोड़े वठो वजहक पंहिंजे रुख़ खे पंहिंजे चेहरे खे शतरुल मस्जिदिल हराम तरफ़ मस्जिद हराम जे। व इन्नहु ऐं बेशक इहो ही लल हक़ आहे मिन रब्बिक तव्हांजे रब जी तरफ़ां। वमल्लाहु ऐं न आहे अल्लाह बेगाफ़िलिन गाफ़िल अम्मा तअमलून उन खां जेको तव्हीं अमल करे रहिया आहियो। वमिन हैथु ख़रजत ऐं जितां बि तव्हां निकिरो फवली वजहक पस मोड़े वठो वजहक पंहिंजे चेहरे खे शतरल मस्जिदिल हराम तरफ़ मस्जिद हराम जी। वहैथु ऐं किथे बि मां कुंतुम तव्हां हुजो यानी किथे बि मौजूदु हुजो दुनिया जे कंहिं बि कुंड ते बि मौजूदु हुजो। फवलू त फेरे वठो वजूहकुम पंहिंजे चेहरे खे शतरह हुन जी ही तरफ़ कंहिंजी तरफ़ मस्जिद हराम जी तरफ़। ली अल्लाह ताके न रहे यकून लिन्नास ताके न रहे माण्हुनि जे लाइ अलैकुम तव्हांजे मथां हुज्जतुन का बि हुज्जत। इल्लल्लज़ीन सिवाय उहे माण्हू ज़ुल्मु जिन ज़ुल्म कयो मिनहुम उन्हनि मां। फला पस न तख़्शौहुम तव्हां डिॼो उन्हनि खां। वख़्शौनी ऐं डिॼो मूंखां ई। वली उतिम ताकी आऊं पूरी कयां निअमती अलैकुम पंहिंजी नेमत खे तव्हांजे मथां। वलअल्लकुम ऐं तव्हां शायदि के तव्हां तहतदून हिदायत याफ़्ता थी वञो। कमा जीअं अरसलना नाज़िल कया मूं या मोकिलिया मूं उथारिया मूं फ़ीकुम तव्हां में रसूल मिनकुम तव्हां मां ई। यतलू जेके पढ़नि था अलैकुम तव्हां ते आयातिना असांजो आयात वयुज़क्कीकुम ऐं हू पाक कनि था तव्हांखे। वयुअल्लिमुकुमुल किताब ऐं हू सेखारीनि था तव्हांखे किताब जो इल्मु यानी क़ुरान जेका नाज़िल कई वई। वल हिकमत ऐं हिकमत जो इल्मु युअल्लिमुकुम ऐं हू सेखारे थो तव्हांखे मां जेको लम न तकूनू
हुआ तव्हां तालमून ॼाणंदा, यानी जेको तव्हांखे इल्मु न हो उहो इल्मु तव्हांखे सेखारे थो। फ़ज़कुरूनी बस ज़िक्र कयो, यादि कयो मूंखे। अलाह ताला फरमाए रहिया बस फ़ज़कुरूनी बस यादि कयो मूंखे, अज़कुरकुम आऊं यादि कंदुसि तव्हांखे। वशकुरूली ऐं शुक्र कयो मुंहिंजो लाइ, वला तकफ़ुरून ऐं न तव्हां कुफ़र कयो, न तव्हां इनकार करण वारनि मां थियो। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक नशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत नस्तग़फिरुक व नतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।